आउं सम्झां थो त अयाज़ पाटोली जो नालो सिंधी अदब जे हवाले सां ख़ासि तौरु ॿाराणे अदब जे हवाले सां कंहिंखां ॿुधो कोन्हे। सिंधी ॿोली में ॿारनि जे अदब खे फ़रोग़ ॾींदड़ लेखक अदीब ऐं शाइर अयाज़ पाटोली 2 अप्रैल 1939 ते टने मोहम्मद ख़ान शहर जे पाटोली पाड़े में जनमु वरितो। संदसि असुलु नालो मोहम्मद हाशिम पाटोली ऐं संदसि वालिद जो नालो अब्दुल्ला पाटोली हो। हिन इब्तिदाई तालीम हासिलु करण बाद 1964 में सिंधी फाइनल जो इम्तिहान पास कयो, जॾहिं 1954 खां अयाज़ पाटोली जे नाले सां लिखण जी शुरूआति कयईं। सभ खां पहिरीं संदसि वास्तो ॿारनि जी महफ़िल सां रहियो। बाद में जनवरी 1957 में इदारे गुलशन अदब जो क़याम अमल में आणे उन जे प्लेटफॉर्म तां ॿाराणा अशाती सिलसिला जारी कयईं। उन जुलाई 1960 में इदारे गुलशन संगत जो क़याम अमल में आंदो, जंहिंजूं समूरी सिंध में 45 शाख़ूं क़ाइमु थियूं ऐं उन तनज़ीम जा आर्टिकल 20,000 मेंबर बणिया। संदसि अदबी तनज़ीम इदारे गुलशन अदब पारां ॿारनि लाइ छपियल किताबुनि जो तादादु लॻभॻि 300, तबअज़ाज़ तोड़े तर्जुमो ऐं तरतीब शामिल आहिनि। 1976-77 में ॿारनि जे डाइजेस्ट ऐं गुलशन डाइजेस्ट नाले सां ॿारनि जा डाइजेस्ट पिणु जारी कया। सिंधी अदबी संगत इदारा सिंधी अदब, इदारे चिराग अदब, ॿारनि जी ॿारी, इदारे गुलज़ार अदब, गुलनि जहिड़ा ॿारड़ा इदारा, गुल वतन जहिड़ा इदारा बि अहिड़ा हुआ जिन सां उहो फलाड़ियल रहियो। खेसि केतिरा ई एवार्ड मंता सर्टिफिकेट पिणु मिलिया। पीर मज़हर उल हक़ जे सूबाई वज़ीर वारे दौर में सिंधी अदबी बोर्ड जे बोर्ड ऑफ गवर्नर्स जो मेंबर पिणु रहियो। इब्तिदा जे हवाले सां संदसि शादी पंहिंजी सोट सां 1968 में थी, जंहिंमां खेसि 6 पुटनि ऐं 3 नियाणियुनि जो औलाद थियो। 2008 में अखियुनि जे ऑपरेशन सबबि अदबी सरगर्मियुनि खां पासीरो थी गोशा नशीनी वारी ज़िंदगी गुज़ारींदे कुझु वक़्तु वाण बाबा लॻ जामे मस्जिद जे साम्हूं पंहिंजे ज़ाती दुकान खे ॿुधाए वेंदो रहियो। पंहिंजी आत्मकथा फर्जल अथसि, जेका शाया न थी सघी आहे। जॾहिं त वटसि पंहिंजी शाइरी तोड़े ॿाराणी शाइरी ते ऐं टने मोहम्मद ख़ान जी तारीख़ ते चङो ख़ाको मवादु गॾु थियलु हो, जेको कंहिं मजमूए जी शिकिल न वठी सघियो। सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे पारां 2021 में ऑनलाइन किताबी सिलसिले तौरु संदसि किताब क़रार जा कवल पधिरो थियो, जेको ॿारनि लाइ इस्लाही ऐं नफ़सियत आमेज़ आख्याननि ते ॿधलु हो। 19 नवंबर 2022 ते ॿारनि जे आलमी ॾींहं जी निस्बत सां सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे पारां अयाज़ पाटोली सां मुख़्तसिर रिहान रचाए ॿाराणे अदब जे ख़िदमतुनि एवज़ खेसि लाइफ टाइम अचीवमेंट एवार्ड पिणु ॾिनो वियो। सिंधी ॿोली जो इनामियारो लिखारी कुझु अरसो अलालत में रहण बैदि 13 मार्च 2023 ते लाॾाणो करे वियो। खेसि टने मोहम्मद ख़ान जे नसीराबाद पाड़े लॻ मोलू जे क़ब्रस्तान में सुपुर्द ख़ाक कयो वियो।